जाम शोरे में जोखिया बिरादरी के माण्हुनि ज़मीन के खातनि में हेराफेरी ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे। तालके थाणो बुलाखान जी दह बबरबंद में 166 एकड़ ऐं 9 गुंठा ज़मीन जा खाता तब्दील करण ऐं ज़मीन ते बिल्डरनि पारां अॾावत शुरू थियण ख़िलाफ़ मुतासिर माण्हुनि एहतिजाज कंदे इंसाफ़ जो मुतालबो कयो आहे। मुख़्तलिफ़ बिल्डर माफ़िया जेका आहे, कब्ज़ा खोल माफ़िया, वो विदिन 15 ॾींहंनि में जेका जालसाज़ी करे असांजा खाता जेके आहिनि फेराए पंहिंजे नाले करे जालसाज़ी कंदड़ जेके आहिनि वो गुलाम नबी पालारी वलद जेको गुलाब खान पालारी ऐं उन्हनि जो फिराडी टोलो आहे जेको जंहिं असां सां इहो नाजाइज़ी कई आहे फिराडी टोले, ऐं उहा फिराडी टोले जी नाजाइज़ी बंदि कई वञे। उन्हनि जा जेका कैंसिल इन्हनि जा जेका खाता आहिनि उहे कैंसिल कया वञनि ऐं कैंसिल करे असांजो खातो जेको उहो 101 नंबर उबाल कयो वञे ऐं असांजे जेका असां वार्ड्स आहियूं, हक़ीक़ी वार्ड्स आहियूं, उन्हनि असांजे नाले ट्रांसफ़र कयो वञे। कर्ज़ जेके आहिनि बदिली कया विया आहिनि अल्लाह बचाए ख़ासि कली जे नाले, त अल्लाह बचाए जो मौक़ुफ़ पंहिंजो अची वियो आहे त उहो गुलाम नबी पालारी वलद गुलाब पालारीअ बदिली कराए बिल्डर माफ़िया खे विकिरो कया आहिनि। बराए महिरबानी असांजी अपील इहा आहे त इहे मालिकनि खे वापसि कया वञनि। असांजी ज़मीन आहे त बबरबंद में 304 नंबर ऐं 325 नंबर, हिकिड़ो 10 एकड़ ॿियो 2 एकड़ 5 गुंठा आहे। जेका असांजी 2009 में इश्तिहार आयो उन वक़्तु असां हिन जी मालकीब कई, उहे त कागज़ मूं वटि आहिनि। उहो जेको सो हींअर जेको सो कागज़ गुलाम नबी वलद गुलाब पाला जो जेको सो अल्लाह बचाए ख़ासि कली जे नाले हुन कराए छॾिया आहिनि। बबरबंद जा खाता ये 2 नंबर खाते वारनि ये ठाहे विकिया आहिनि, ग़लति कागज़ ठाहे ख़ासि कली आहिनि ॿिया केरु उन कागज़ ठाहे ग़लति असां नाला मैच करे पोइ शनाधिकारी जा कूड़ियूं कापियूं लॻाए हेॾां होॾां करे मूंखे असांखां ज़मीन ठाहे विकिणी छॾियो, असांखे ख़बर ई कोन्हे। असांजी ज़मीन जेका आहे सा 3/8/1935 ते सर्वी आहे। फैज़ मोहम्मद वलद मोरियो खान, चाग मोहम्मद वलद मोरियो खान वलद पीर मोहम्मद, बहादुर खान वलद पीर मोहम्मद, अब्दुल सत्तार वलद पीर मोहम्मद। इहा असांजी ज़मीन जेका आहे सा हद जे ऑफिसरनि ऐं ख़ासि कलियनि जेका आहे सा पंहिंजो कूड़ा कागज़ ठाराए इहा खपाई आहे। जेको सौदो जोखिया बिरादरी के माण्हुनि चिता ॾिनो आहे त तुर्त ज़मीनूं वापसि न कयूं वयूं ऐं ज़मीन जा खाता तब्दील कराइण में मुलवस गुलाम नबी पालारी ख़िलाफ़ कार्रवाई न कई वई त M9 मोटरवे ते धरणो हणंदासीं। अली इमरान चांडियो।